खे चवां थो इन पिननि जे पैसनि खे छॾे, हीअ तव्हांखे हिराइनि पिया अथव टी, ख़ुदा खे मञो पंहिंजा हक़ हिननि खां विड़ी वठो। हीअ तव्हां मां हीअ अलाए केतिरो कमाइनि पिया, तव्हां इहो हिननि खां पुछाणो करियो, हिननि खां तव्हां हिननि खे मज़ामत करियो हिननि सां। चंद्रमोहन खान में हिकिड़ो वॾी बेवाजिबी ॻाल्हि बि, जेके मास्टर जेके एडमिट थिया आहिनि, जेके जॉइनिंग ड्यूटी कई अथनि, उन्हनि कंहिंखे 11 महीना थिया आहिनि पघार कोन मिली आहे, ऐं जेकी नओं स्टाफ 7 महीना थिया आहिनि उन्हनि पघार कोन मिली आहे। उहो हिकु वेले लाइ परेशान आहिनि, हू मानी लाइ परेशान लॻा पिया आहिनि, पर हिननि खे कुझु बि कोन्हे, असांजी आवाम जो को लाचार कोन्हे। हिननि खे सिर्फ़ु पेट सरदार बोतार निज़ाम जेके हिननि MNA MP करे ॾियनि, सिर्फ़ु पंहिंजा भप भरण वारा, हुननि खे रेटरी के सिस्टम ई ख़बर कोन्हे, हुनजा भप भरजनि पिया। असांखे सिंध वारनि खे हुकूमत जेकी हाल कया आहिनि, उहे पहिरीं असांखे जेके मिडिल क्लास जा माण्हू हूंदा हुआ या ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा हुआ, पंहिंजे हक़ वठण लाइ रोडनि रस्तनि हूंदा, उन्हनि जी औरतुनि खे तज़ील करे पिनाइण सिस्टम करे उनखे विहारियो वियो। हाणे वरी ज़मीनदारनि खे हक़ न घुरनि था, उन्हनि खे बि इन धंधे ते लॻायो वियो आहे, जंहिंजो फार्म भरिजे पियो, जंहिंजा पैसा जेके आहिनि ॾियनि पिया ई, ऐं उहे लिक चुप में जेको सिस्टम माना सरेआम अञा कोन थिया, पर अनकरीबी सरेआम करे ज़मीनदारनि सां बोझ शर कंदा, जेके असांजी औरतुनि सां हले पियो। पर उहे बि ज़मीनदार जेके हाणे पंहिंजो हक़ घुरनि खां ऐं नथो सम्झा को वठी सघंदा, छो त हाणे अची विया पैसनि हिरण ते। 3 महीने खां पोइ जीतना पोइ काउंसिल इलेक्शन, फलाणी इलेक्शन फलाणी इलेक्शन। पर चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे खंड जो रेट मालूम कयो आहे, 9 खां 10,000 कटो हले पियो, ऐं जेको आहे 200 किलो रुपया जेकी आहे खंडु माण्हुनि खे मिले पई। हींअर सीज़न लॻी पई आहे, ऐं कमांद जो जेको ज़मीनदार खे रेट ॾिनो पियो वञे, उहो 400 खां घटि ॾिनो पियो वञे, मथे कोन पियो ॾिनो वञे। ऐं सॼो माफ़िया जेके आहिनि पंहिंजा मनपसंदि रेट मुक़ररु करे थी। शुगर मिल जी सूरत हाल इहा आहे त उते जेको आहे शीरो निकिरे थो, शीरे मां जेको आहे माना टाफियूं निकिरनि थियूं, उन मां जेके आहिनि अल्कोहल जेको आहे उहो निकिरे थो, ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े जेके निकिरनि थियूं, उन मां ई हिननि जा पघार सघार सभु थियो वञनि। उन खां पोइ बगास निकिरे थो, जेको बॉइलर हुननि जो ॿरे थो, उन गता ठहनि था, उन में सभु शयूं ठहनि थियूं, ऐं उनजे बावजूदि बि 5-6 आइटम थियण खां पोइ बि ज़मीनदारनि खे नथो मिले। सिर्फ़ु माफ़िया आहे हिते ताक़तवर बणियल आहे, जीअं खपे ईअं कनि, ऐं ज़मीनदारनि खे, हारियुनि खे, दुकानदार आम दुकानदारनि खे, गाॾी वारनि खे मुकमल नुक़सानु थिए पियो। जीअं हींअर कणक जी सीज़न हले पई, त कणक जेकी आहे 3700 रुपया मण हुई, हींअर 4200-4300 रुपया मण करे ॾी अथनि। ऐं तव्हां इहो कॾहिं पाण ज़मीनदारनि खे ख़बर बि आहे, ऐं तक़रीबन हर माण्हू खे ख़बर आहे, छो असांजो गुज़र सफ़र हिन ज़राइत ते आहे, त ॿिज जेको आहे 7-8 हज़ार रुपया जेको आहे कटो हले पियो, ऐं उन कटे में 2.5 मण जेकी आहे कणक ते 1 एकड़ ते कणक लॻे थी। उन में DAP भाण जेको आहे उहो 15,000 रुपया लॻो पियो आहे, यूरिया महांगी लॻी पई आहे, उन खां पोइ उन में दवाऊं जेके अचनि थियूं उहे अलॻि ख़र्चनि। हाणे उन एकड़ तव्हां ख़र्चु लॻायो केतिरो लॻे पियो, ऐं जॾहिं ज़मीनदारनि जी उहा कणक लहंदी त उहा केतिरे रेट में थी। तव्हां ॾिसी सघो था कणक जी हींअर जेकी आहे ताज़ी हिननि पोखी आहे, ऐं केॾी महिनत थिए थी इन ते। ऐं असांजे लोकेशन अॼु खई आहे, उते कोर्ट बि साम्हूं आहे, ऐं उनजा डिप्टी कमिश्नर साम्हूं आहे, धणी का बि शइ कोन्हे। क़ौम सां हिकिड़ो वॾो मज़ाक़ आहे। जेके ॻाल्हाइण लाइ वीचारा आया, उन्हनि खे ॻाल्हाइण कोन ॾिनो वियो, उन्हनि ते गिरफ़्तारियूं बि थियूं, उन्हनि खे मोचरा बि लॻा थी। माज़ूर हिकिड़ो गोले जिसकाणी जो उन ते तशदुद थियो, ऐं उन गुम कयो वियो। साफ़ियुनि जे सिस्टम में जेको आहे उनखे बचा थियो आहे उन माज़ूर जो, ऐं उनखे ॻाल्हाइण जो हक़ु कोन मिलियो। जीअं सईदपुर में हाजी नूर मोहम्मद ॻोठ जा रवासी उते पहुता, उन्हनि ॻाल्हाइण जो हक़ु कोन ॾिनो वियो। अहिड़ा काफ़ी खोड़ सारा माण्हू जेको सईदपुर चकर में जेको हादसो पेश आयो, जेको पखियुनि जे शिकार था, उन्हनि ॻाल्हाइण जो हक़ु कोन ॾिनो वियो। मनपसंदि माण्हू जेके आहिनि उहे मुक़ररु कया। हिकिड़ो ॿ दोस्त जेके आहिनि उते सुठो पंहिंजो मैसेज रखी विया आहिनि, त उन्हनि खे जस हुजे, उन सुठो हिकिड़ो मैसेज रखियो चंडमून खान जो। बाक़ियुनि खे को हक़ु कोन हो ॻाल्हाइण जो। कल्ह जेको आहे माना घोटकी में सरदार तव्हांजी औकात कोन्हे त तव्हांजा माण्हू असां सां ॻाल्हाइनि, इहो सभु छा आहे? इहो हिकिड़ो खुली कचहरी हिकिड़ो ॾेखारणु असां माना जमहूरियत पसंदि माण्हू आहियूं। बाबा जमहूरियत पसंदि इहा पार्टी कोन हूंदी आहे। जमहूरियत हूंदी आहे तव्हां जलसा करियो, तव्हां भले करियो, तव्हां जेको करियो, ऐं आम माण्हू जेको रोडनि ते अचे थो उनखे सोचो त ई लॻो पियो आहे, उहो पंहिंजा हक़ बि न घुरे, पंहिंजा हक़ बि न वठे। त इन हवाले सां हीअ जेकी टोटल मश्करी हले पई, ऐं असां इन सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था करियूं। आबाद करण खे चवां थो, इन पिननि जे पैसनि खे छॾे, हीअ तव्हांखे हिराइनि पिया अथव टी, ख़ुदा खे मञो पंहिंजा हक़ हिननि खां विड़ी वठो। हीअ तव्हां मां हीअ अलाए केतिरो कमाइनि पिया, तव्हां इहो हिननि खां पुछाणो करियो, हिननि खां तव्हां हिननि खे मज़ामत करियो, हिननि सां पंहिंजा धरणा हणो, रोड हणो। असां मट करे न वेंदासीं, असां हिननि जो भरपूर नमूने आवाज़ु उथारियो बि आहे, ऐं उथारींदा रहंदासीं जेसिताईं असांजी क़ौम खे सुजाॻी नथी अचे, जेसिताईं असां विढ़ंदा रहंदासीं। छो हिननि हथु वठी असांजी तइलीम बि तबाह करे हेॾी आहे, हिन हथु वठी नौजवान खे रोज़गार बंदि करे वियो आहे। ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, असां चंद्रमोहन खान में हिकिड़ो वॾी बेवाजिबी ॻाल्हि बि, जेके मास्टर जेके एडमिट थिया आहिनि, जेके जॉइनिंग ड्यूटी कई अथनि,
उन्हनि कंहिंखे 11 महीना थिया आहिनि पघार कोन मिली आहे, ऐं जेकी नऊं स्टाफ 7 महीना थिया आहिनि वीचारनि खे पघार कोन मिली आहे। हू हिकु वेले लाइ परेशान आहिनि, हू मानी लाइ परेशान लॻा पिया आहिनि, पर हिननि खे कुझु बि कोन्हे, असांजी आवाम जो को लाचार कोन्हे। हिन खे सिर्फ़ु पेट सरदार बोतार निज़ाम जेके हिननि MNA MP करे ॾियनि, सिर्फ़ु पंहिंजा भप भरण वारा, उन्हनि खे रेटरी के सिस्टम ई ख़बर कोन्हे, हुनजा भप भरजनि पिया, पर आवाम अॼु बि असांजी सुरनि में तकलीफ़ुनि में।